तव्हांखे अपडेट कयूं पिया। थाणे बुलाखान मां डॉक्टर जे मुबैना ग़लत इलाज सबबि नारी जेका उहा फौत थी वई आहे। वाटसन तरफ़ां डॉक्टर ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर मुस्तफ़ा मेमन। जी मुस्तफ़ा, वधीक अपडेट्स आहिनि? जी शायद कोस्तान जो शहर है सरी, उनमें सरकारी अस्पताल जो डॉक्टर है डॉक्टर बेलाजमल, उनजी उते साॻे शहर में सरी में निजी क्लिनिक भी है, जिते डॉक्टर जी मुबैना लापरवाही सबब ॻोठ गुलाम मुस्तफ़ा खासकली जी रहवासर 18 सालनि जी नारी है महनाज दी गुलाब खासकली इलाज दौरान क्लिनिक में फौत थी वई है। उन सिलसिले में नारी जे वालिद गुलाब खासकली ऐं ॿियनि वारसनि एहतजाज कयो आहे। उन चवण इहो आहे त नारी खे मामूली बुखार हो ऐं उहो अॼु मंझंदि जो 12:30 बजे डॉक्टर पहलाजे जी प्राइवेट क्लिनिक में आंदो, जिते डॉक्टर पारां ड्रिप लॻाई वई, जंहिंखां पोइ डॉक्टर मानी खां घर हलियो वियो, जंहिं दौरान नियाणी तबीयत ख़राब थी वई। डॉक्टर वापसि आयो त ठीकु थियण जा दिलासा ॾींदो रहियो, जंहिंखां पोइ 4:30 बजे ताईं डॉक्टर चयो त हैदराबाद खणी वञो, जंहिं दौरान नियाणी अस्पताल में फौत थी वई। हिन वक़्त वारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे ऐं चयो आहे त कुझु महीना अॻु साॻे डॉक्टर जी गफ़लत सबबि ॻोठ जो नौजवान दिलबर खासकली पिणु फौत थियो, जंहिं लाइ एहतजाज कयो वियो, पर हुनजो को बि ख़ातिर कोन निकितो। ॿिए मुंहिंजी ॻाल्हि थी आहे क्लिनिक जे डॉक्टर बेलाजमल सां। हुनजो चवण इहो त नारी खे बुखार न हो, पर रत जी खोट हुई ऐं